साईं निसार शाह जो ड्रामो बेहतरीन ड्रामो दोस्तों अज तव्हांखे नई अपडेट शेयर कंदा हलूं। जे हिन वीडियो के दोस्तों तव्हां स्किप करे छॾींदो पोइ दोस्तों तव्हां खां हीअ अपडेट मिस थी वेंदी। हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसो। साईं निसार शाह जो ही जेको नई स्टाइल में ड्रामो आयो आहे इन जी वॾी मां वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। पहिरियां नंढो अर्ज़ु आहे इन वीडियो खे लाइक करे छॾियो दोस्तों, सब्सक्राइब करे छॾियो दासी टीवी के ऐं दोस्तनि ताईं शेयर करे छॾियो दोस्तों। जंहिंमें इरफान शेख, शमा मंकी ऐं हिन में वरी साईं निसार शाह खे गुस्से वारो ॾेखारियो वियो आहे ऐं नए मतिलबु अंदाज़ में साईं निसार शाह खे पहिरीं चकर ॾेखारियो वियो आहे। गुंडे जो हू करेक्टर करे चुको आहे पुराणे फिल्म में, ऐं वॾेरे जो करेक्टर भी करे चुको आहे ऐं सुठे माण्हू जो करेक्टर भी करे चुको आहे। लेकिन हिन ड्रामे में जंहिंमें मज्जू लाड़ हिकु शैतान हिकु वाठे जो किरदारु अदा करे रहियो आहे ऐं जेको अब्बास गुल आहे इहो हिकु ॻोठाणे जो यानी हीरो जो ऐं एस भट्टी इहो भी शैतानी जो जेको आहे किरदारु करे रहियो आहे ऐं अब्बास गुल हीरो भी आहे। शमा मंगी वॾेरी जे किरदार जे हिसाब सां आहे मुंहिंजे ख़्याल में। ऐं जेको ज़ालिम ॾेखारियो वियो आहे सभ खां वधीक दोस्तों साईं निसार शाह खे हिकु अहिड़ो ज़ालिम वॾेरो ॾेखारियो वियो आहे, ज़ुल्म करणु कहर करण वारो ऐं इज़त गैरत जे नाले ते भी कुझु मतिलबु कमु करण वारो, अहिड़े हिसाब सां घणो कुझु ऐं ज़ालिम भी अहिड़ो जो अलाह माफ़ी ॾे। ऐं इहो दोस्तों जंहिंमें रिमशा शहज़ादी भी आहे ऐं सुठे नमूने जी अदाकारी उन कई आहे। इरफान शेख पढ़ियल लिखियल ऐं सुठे जेको आहे इंसान हुजण जो सबूत ॾिनो आहे हिन ड्रामे में। ऐं हिन ड्रामे में हू ज़ालिम न आहे लेकिन तालीम जे हिसाब सां जीअं बागुल ड्रामे में तव्हां ॾिठो इरफान शेख खे ऐं हिन में भी अहिड़ो ई किरदारु मिलियल आहे ड्रामे में दोस्तों। ड्रामो तव्हांखे ख़बर आहे ही चंड ग्रहण जी मां तव्हांखे कहाणी ॿुधाए रहियो आहियां, लेकिन चंड ग्रहण दोस्तों सुठो सीरियल ड्रामो आहे। वाह जो हिन जी कहाणी आहे दोस्तों, जॾहिं तव्हां ॾिसंदव न तव्हांखे चवंदो त नंढो ड्रामो छो हुयो, इहो वॾो हुजे हा, सोप सीरियल हुजे हा।